अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भलीकार। अॼु पाण पढ़ंदासीं मेल रिप्रोडक्टिव सिस्टम जे बारे में। मेल रिप्रोडक्टिव सिस्टम या मर्द जो जेको नस्ल वधाइण वारो सिरिश्तो आहे उन जे बारे में। हिकिड़ी जनरल डायग्राम आहे जंहिंमें मर्द जे जेको नस्ल वधाइण वारो सिरिश्तो आहे या रिप्रोडक्टिव सिस्टम आहे उन में जेके ऑर्गन या जेके डक्ट वग़ैरह ट्यूब वग़ैरह अचनि थियूं उहे ॾेखारियल आहिनि। हाणे हर हिक जे बारे में तफ़सील न पढ़ंदासीं। सभिनी खां पहिरीं ज़िक्र कंदासीं स्क्रोटम जो। स्क्रोटम उहा पाउच या पाण हिकिड़ो चऊं थैली वांगुरु स्ट्रक्चर आहे जंहिंमें टेस्टिस जेके मेन मर्द जा ग्लैंड आहिनि जेके स्पर्म सेल या हार्मोन ठाहींदा आहिनि उन्हनि खे ही जेका पाउच आहे उहो जेको मेन जेको बॉडी हूंदी आहे उन खां ॿाहिरि हिकिड़ो हैंगिंग पोजीशन में या पंहिंजो पेट जे एरिया खां ॿाहिरि हैंगिंग पोजीशन में रखंदी आहे। इन रखण जो मतिलबु छा आहे, जेके टेस्टिस आहिनि उहे माउ जे पेट जी जंहिंमें ॿारु माउ जे पेट जे अंदरि हूंदो आहे त ही ॿार जे पेट जे अंदरि ठहंदा आहिनि। ॼमण खां पहिरीं ही ॿाहिरि स्क्रोटम में अची वेंदा आहिनि। जेको इंसान जो नॉर्मल बॉडी टेम्परेचर हूंदो आहे 37 डिग्री सेल्सियस, उन ते स्पर्म प्रोडक्शन कान थींदी आहे। तंहिं करे हीअ जेको स्क्रोटम आहे उहो टेस्टिस खे ॿाहिरि रखंदी आहे पेट जे एरिया खां, जेको मेन बॉडी खां ॿाहिरि रखंदी आहे हैंगिंग पोजीशन में, त जीअं जेको स्पर्म प्रोडक्शन आहे उहा जेको नॉर्मल जिस्म जो टेम्परेचर खां उन खां घटि रखी स्पर्म प्रोडक्शन करे सघे। हाणे टेस्टिस जी ॻाल्हि करियूं। टेस्टिस जेको नॉर्मल जेकॾहिं नॉर्मल इंडिविजुअल जी ॻाल्हि करियूं त हिकिड़े नॉर्मल मर्द जे अंदरि 2 टेस्टिस हूंदा आहिनि। हीअ जेके टेस्टिस हूंदा आहिनि जीअं पहिरीं ॿुधायो त जेॾीमहिल ॿारु माउ जे पेट जे अंदरि हूंदो आहे त एब्डोमेन उन जे ॿार जे पेट जे अंदरि ठहंदा आहिनि। उन खां पोइ ॼमण खां पहिरीं हीअ जेके आहिनि ॿाहिरि अची वेंदा आहिनि स्क्रोटम जे अंदरि। जेकॾहिं उहे ॿाहिरि नथा अचनि त हीअ जेको आहे उहो थोरे वक़्त में कमु करणु छॾे ॾींदा। उन खां पोइ जेकॾहिं ॿाहिरि बि अचनि था त हीअ जेको आहे न पंहिंजो कमु सही कोन कंदा। तंहिं करे ॿारु ॼमण खां पोइ जेकॾहिं जेके टेस्टिस आहिनि उहे स्क्रोटम में न आहिनि त उनखे फ़ौरन हल्की नंढी ऑपरेशन करे या को अहिड़ो प्रोसीजर करे हिननि खे ॿाहिरि आंदो वेंदो आहे ताकी उहे जेके आहिनि कमु करण में फेल न थी वञनि। स्पर्म बॉडी खां घटि टेम्परेचर ते ठहंदा आहिनि। जेके टेस्टिस आहिनि उहे स्पर्म प्रोडक्शन खां सवाइ टेस्टोस्टेरोन हिकिड़ो हार्मोन आहे जेको टेस्टिस ठाहींदा आहिनि। हिन जो कमु जेको आहे उहो सेकेंडरी सेक्स कैरेक्टरिस्टिक ॾियणु। सेकेंडरी सेक्स कैरेक्टरिस्टिक प्राइमरी सेक्स कैरेक्टरिस्टिक छा हूंदा आहिनि? प्राइमरी जो मतिलबु आहे जेके मेन सेक्सुअल डिज़ायर आहे या जेके सेक्सुअल एक्टिविटीज़ आहिनि उहा जेका एक्टिविटी थींदी उहा प्राइमरी थींदी। उन में जेके हार्मोन वग़ैरह या ग्लैंड इन्वॉल्व हूंदा उहे उनखे पाण प्राइमरी चवंदासीं। हाणे टेस्टोस्टेरोन जेको आहे उहो सेकेंडरी सेक्सुअल कैरेक्टरिस्टिक लाइ रिस्पॉन्सिबल आहे। सेकेंडरी में कहिड़ी अची वई? अहिड़ा ज़ाहिरी कैरेक्टरिस्टिक जेके मर्द खे औरत खां अलॻि ॾेखारींदा। जीअं मर्द जूं ॾाढ़ी अचणु, वॾी ॾाढ़ी हुजणु, मुछूं हुजणु। उन खां सवाइ आवाज़ जो जेको आहे न उहो मर्द जो आवाज़ु वॾो हूंदो आहे, औरत जो आवाज़ु जेको आहे सन्हो हूंदो आहे। त इहे सेकेंडरी सेक्स कैरेक्टरिस्टिक में शामिलु आहिनि। उन खां सवाइ मर्द जी जेका आहे उहा जेको छाती वारो एरिया हूंदो आहे उहो नंढो हूंदो आहे, जेको औरत जो छाती वारो एरिया हूंदो आहे उहो ॿाहिरि निकितलु हूंदो आहे। त इहे सभु जेके सेकेंडरी सेक्स कैरेक्टरिस्टिक में शयूं अची वियूं। उन खां पोइ टेस्टिस जेको आहे उन जे अंदरि क्वाइल वरियल वकड़ियल फॉर्म में हिकिड़ी ट्यूब्यूल हूंदी आहे जंहिंखे सेमिनीफेरस ट्यूब्यूल चइबो आहे। टेस्टिस जे अंदरि हिन में वरियल वकड़ियल जेके आहिनि उहा ट्यूब्यूल हूंदी आहे। इन ट्यूब्यूल जा जेके सेल हूंदा आहिनि उहे हेप्लॉइड स्पर्म ठाहींदा आहिनि मियोसिस जे प्रोसेस जे थ्रू। जेके बि जिस्म जा ॿिया सेल हूंदा आहिनि स्पर्म खां सवाइ उहे डिप्लॉइड हूंदा आहिनि। डिप्लॉइड जो मतिलबु आहे हर क्रोमोज़ोम जो नंबर जेको आहे 2 डबल नंबर, मतिलबु हर क्रोमोज़ोम जूं 2 कापियूं हूंदियूं आहिनि। पर जेके स्पर्म सेल हूंदा आहिनि उहे हेप्लॉइड हूंदा आहिनि। मतिलबु जेको ओरिजिनल सेल आहिनि जंहिंमें डिप्लॉइड नंबर आहे उन जे मुक़ाबले में हाफ नंबर क्रोमोज़ोम जो हूंदो आहे। जीअं हुननि में 46 आहिनि ॿियनि सेल जे अंदरि, त हिननि स्पर्म जे अंदरि 23 क्रोमोज़ोम मौजूदु हूंदा आहिनि। हेप्लॉइड सां गॾु हिननि में मोनोप्लॉइड जो वर्ड बि जेको आहे न उहो इस्तेमालु थी सघिजे थो। मतिलबु हर क्रोमोज़ोम जी सिंगल कॉपी जेका आहे न उहा मौजूदु हूंदी आहिनि। त स्पर्म सेल जेके हूंदा आहिनि उहे हेप्लॉइड या मोनोप्लॉइड सेल सॾिबा आहिनि। टेस्टिस जे गिर्द हिकिड़ी जेका ट्यूब
जेका थिन हूंदी आहे ऐं कॉइल फॉर्म में हाईली कॉइल फॉर्म में हूंदी आहे। जेकर हिन खे खोले वॾो जेको ओपन करे रखिजे त इहा तक़रीबन 6 मीटर डिघी थींदी। त हिन खे एपिडायडाइमिस चइबो आहे, जेका 6 मीटर डिघी हूंदी आहे। स्पर्म जेके टेस्टी जे अंदरि ठहंदा आहिनि, सेमिनिफेरस ट्यूब्यूल जेका हिन जे अंदरि हूंदी आहे, जंहिंजा सेल जेके आहिनि टेस्टी जे अंदरि उहे स्पर्म ठहंदा आहिनि। उन खां पोइ हीअ एपिडायडाइमिस में ईंदा आहिनि। हिते हिननि जी फर्दर डेवलपमेंट थींदी आहे ऐं हिननि में डेवलपमेंट दौरान हिननि में फ्लैजिला जेको आहे न उहो ठहंदो आहे। ही मोटाइल थींदा आहिनि। मोटाइल मतिलबु हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते मूवमेंट अचणु, उन्हनि में हल्की मूवमेंट ईंदी आहे। इहा मूवमेंट जेका आहे न उहा फर्टिलाइज़ेशन जे लाइ लाज़मी हूंदी आहे। छो त मर्द जा जेॾीमहिल स्पर्म रिलीज़ थींदा आहिनि उन खां पोइ जेको आहे उहे मूवमेंट करे फ्लैजिला जी मूवमेंट जे थ्रू एग साइल ताईं पुॼंदा आहिनि। त मोटिलिटी जेको आहे न उहो लाज़मी आहे। त मोटिलिटी अचणु या डेवलपमेंट थियणु उहा एपिडायडाइमिस में थींदी आहे ऐं हीअ जेको आहे न स्टोर रहंदा आहिनि कुझु वक़्तु लाइ। उन खां पोइ जेको आहे हीअ अॻियां फर्दर जेको आहे न मूव कंदा आहिनि। एपिडायडाइमिस खां पोइ हिकिड़ी ट्यूब थी अचे जंहिंखे वास डिफरेंस चइबो आहे। हीअ जेका आहिनि ट्यूब, इन जी हिकिड़ी साइड वास डिफरेंस जी एपिडायडाइमिस सां कनेक्ट हूंदी आहे, ॿी साइड जेका हूंदी आहे उहा यूरिथ्रा सां कनेक्ट हूंदी आहे। त हीअ ट्यूब आहे जेका स्पर्म खणंदी आहे किथां खां, एपिडायडाइमिस खां, ऐं किथां खणी वेंदी आहे, यूरिथ्रा ताईं खणी वेंदी आहे। उन खां पोइ यूरिथ्रा जी ॻाल्हि करियूं। यूरिथ्रा खे यूरिनो जेनिटल डक्ट बि चइबो आहे। उन करे यूरिनो वर्ड जेको आहे न उहो यूरिन लाइ थो अचे। जेनिटल जेको रिप्रोडक्टिव ऐं जेको फ्लूइड आहे जंहिंखे सेमिन चऊं, उन जे लाइ त हीअ जेको आहे उहो डबल कमु कंदी आहे। यूरिथ्रा हिकिड़ो यूरिन खणंदी आहे, जिस्म खां ॿाहिरि ख़ारिज कंदी आहे, डिस्चार्ज कंदी आहे, ऐं ॿियो जेको आहे उहो सेमिन खणंदी आहे। इहो बि जेको आहे उहो खणी जिस्म खां ॿाहिरि ख़ारिज कंदी आहे। उन खां पोइ पाण ॻाल्हि करियूं त यूरिथ्रा जेको आहे पेनिस जे थ्रू गुज़रंदी आहे। पेनिस जो कमु कहिड़ो आहे, हीअ जेको आहे न सेक्सुअल इंटरकोर्स दौरान जेको आहे उहो ट्रांसफ़र कंदो आहे सेमिन फीमेल जी बॉडी जे अंदरि, ताकी जेको आहे उहो फर्टिलाइज़ेशन थी सघे ऐं जेको स्पर्म जेके आहिनि उहे ईज़ीली एग सेल ताईं पुॼी सघनि। उन खां पोइ हिन में जेको आहे उहो 3 क़िस्म जा ग्लैंड रिप्रोडक्टिव सिस्टम में शामिलु हूंदा आहिनि। हिकिड़ो सेमिनल वेसिकल आहे, जेका सेमिन हिकिड़ो फ्लूइड ठाहींदी आहे जेको लाज़मी हूंदो आहे, जंहिंमें फ्रक्टोस मौजूदु हूंदी आहे जेका स्पर्म सेल खे एनर्जी ॾींदी आहे। त हीअ जेको आहे सेमिनल वेसिकल मां सेमिन रिलीज़ थींदी आहे जेका स्पर्म सां मिलंदी आहे। ऐं उन खां पोइ प्रोस्टेट ग्लैंड आहे, हिन मां बि हिकिड़ी सीक्रेशन थींदी आहे। उन खां पोइ टियों जेको आहे बल्बो यूरिथ्रल ग्लैंड या हिन खे काउपर्स ग्लैंड चइबो आहे। हिन मां बि हिकिड़ी जेको आहे उहो अल्कलाइन सीक्रेशन थींदी आहे ऐं विस्कस क़िस्म जी सीक्रेशन थींदी आहे जेका लाज़मी हूंदी आहे। जेको यूरिथ्रा में यूरिन जी एसिडिटी हूंदी आहे उन खे अल्कलाइन कंदी आहे, जेका स्पर्म जे लाइ लाज़मी हूंदी आहे। त हीअ 3 जेके आहिनि उहो सीक्रेशन में इन्वॉल्व आहिनि, जेके स्पर्म सां गॾिजी जेको आहे न स्पर्म सां गॾिजी जिस्म खां ॿाहिरि रिलीज़ थींदियूं आहिनि, जेके ज़रूरी हूंदियूं आहिनि स्पर्म जे प्रॉपर फंक्शनिंग जे लाइ। हाणे जनरल डायग्राम था ॾिसूं, जंहिंमें जेको आहे न उहो सभु स्ट्रक्चर जेके आहिनि उहे ॾेखारियल आहिनि ऐं उन खां सवाइ जेको आहे उहो इन सां मिलंदड़ जुलंदड़। जीअं ॿाहिरियूं जेको पहिरियों पाण पढ़ियोसीं स्क्रोटम आहे, स्क्रोटम खां पोइ टेस्टिस 2 मौजूदु हूंदा आहिनि हर नॉर्मल इंडिविजुअल जे अंदरि। उन खां पोइ एपिडायडाइमिस लॉन्ग ट्यूब आहे जेका वरियल वकड़ियल हिकिड़ी फॉर्म में मौजूदु हूंदी आहे, 6 मीटर डिघी हूंदी आहे। जेकॾहिं इहो ओपन करे बिल्कुलु खोले रखिजे, हिन जे अंदरि स्पर्म जेको आहे न उहो स्टोर थींदा आहिनि ऐं फर्दर हिननि जी डेवलपमेंट थींदी आहे। उन खां पोइ एपिडायडाइमिस मां हिकिड़ी ट्यूब निकिरंदी आहे, जंहिंजी हिकिड़ी साइड एपिडायडाइमिस सां ॿी यूरिथ्रा सां कनेक्ट हूंदी आहे। इन खे जेको आहे उहो वास डिफरेंस चइबो आहे। उन खां पोइ हीअ यूरिथ्रा अची वई। यूरिथ्रा जेको आहे उहो यूरिन ऐं सेमिनल फ्लूइड या जेको पाण सेमिन चऊं या स्पर्म चऊं, उहो जेको आहे जिस्म खां ॿाहिरि जेको आहे उहो यूरिथ्रा खणी वेंदी आहे, यूरिन खणी वेंदी आहे ऐं स्पर्म या सेमिन बि खणी वेंदी आहे। उन खां पोइ ॿिया जेके हिन सां गॾु स्ट्रक्चर आहिनि, हीअ प्यूबिक बोन मौजूदु आहे। उन खां पोइ यूरिनरी ब्लैडर आहे जंहिंमें यूरिन स्टोर थींदो आहे। उन खां पोइ जेके ग्लैंड आहिनि उन में सेमिनल वेसिकल अची वियो, प्रोस्टेट ग्लैंड अची वियो, बल्बो यूरिथ्रल ग्लैंड और काउपर्स ग्लैंड अची वियो। उन खां पोइ हिते जेको हीअ एनस जेको डाइजेस्टिव सिस्टम आहे उन में जेको वेस्ट ठहंदो आहे, उन जो जेको एंड पार्ट चऊं त एनस आहे त वेस्ट जेको सॉलिड वेस्ट हूंदो आहे उहो हिन जे थ्रू जेको आहे उहो ॿाहिरि वेंदो आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।